सिंध जो सुहणा सारी सिंध जो गॾिजी कयूं से ओ दिल बरा कर न देर मिल अची महबूब तूं अचुकी जरते केटी बंदर ते थर नंगर दे अचुकी जरते केटी बंदर ते थर नंगर दे तोखे जीअ में जायूं मजींदुस तुझे अदब में उथी भी हंदुस मुझे एडी कंदे मेहरबानी वो तवावा थी वेंदी जानी अचुकी जरते केटी बंदर ते थर नंगर दे अचुकी जरते केटी बंदर ते थर नंगर दे मुझा मोर पिरी शहदोर पिरी तोता जान भी कंदुस गोर पिरी मुझा मोर पिरी शहदोर पिरी मुझा मोर पिरी शहदोर पिरी तोता जान भी कंदुस गोर पिरी मुसानी हो पे जो तू निभाई दे मुके पंहिंजे गले सां लाई दे इहा मूं ते कंदे एहसानी वो तवावा थी वेंदी जानी अचुकी जरते केटी बंदर ते थर नंगर दे अचुकी जरते केटी बंदर ते थर नंगर दे तोखे जीअ में जायूं मॾींदुस तुझे अदब में उथी भी हंदुस मुझे एडी कंदे मेहरबानी वो तवावा थी वेंदी जानी अचुकी जरते केटी बंदर ते थर नंगर दे अचुकी जरते केटी बंदर ते थर नंगर दे अस्सलाम वालेकुम दोस्तों मां आहियां जो पंहिंजो होस्ट शिराज अली मीराली जीअं त तव्हां असांखे ॾिसी रहिया आहियो सिंध म्यूज़िक में मूं सां गॾु इकरा अली जी बिल्कुलु असां सां तमामु प्यारी होस्ट असां सां गॾु आहे ऐं माण्हू इहे शौक़ में हूंदा त कुझु सिंगर्स हाणे होस्टिंग पिया करनि जी जी त बिल्कुलु नाज़रीन इहो तव्हांजे लाइ सरप्राइज़ हुयो असांजी तरफ़ां त हिकिड़ो पंहिंजी बि हिकिड़ी कोशिशि हुई त नवाड़ कयूं ऐं होस्टिंग में क़दम रखियो आहे इकरा बि मूं सां गॾु ऐं अवां सभिनि जूं ब्लेसिंग्स हुजनि ऐं तमामु प्यारा कुझु गेस्ट ईंदा अॼु जीअं हमेशह तव्हांखे सिंध म्यूज़िक हिकिड़े नई आर्टिस्टनि सां तव्हांखे मिल रहियो आहे उन सां गॾु हिकिड़ो नए टैलेंट सां मिल रहियो आहे पर कुझु असांजा सीनियर आर्टिस्ट बि आहिनि उन्हनि सां बि तव्हांखे तारुफ़ कराईंदासीं इंशाल्लाह बिल्कुलु बिल्कुलु इंशाल्लाह त वापसि अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन जीअं त तव्हां असां सां गॾु हुयव सिंध म्यूज़िक में मूं सां गॾु तमामु प्यारी ख़ूबसूरत होस्ट बि आहे इकरा साहिबा ऐं तव्हां सभिनि खे हिकिड़ो तमामु प्यारो ख़ूबसूरत उस्ताद साईं जो जेके मुंहिंजा उस्ताद आहिनि उन जो कलाम बि तव्हांखे डेडिकेट कयोसीं त हमेशह वांगुरु असां सां गॾु हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत सिंध जो मां चवंदुसि त मुंहिंजा त चाचा साईं आहिनि मुंहिंजा वॾा आहिनि मोहतरम आहिनि ऐं तमामु हिकिड़ो सॉन्ग बि काफ़ी वायरल रहियो आहे उन्हनि जो त उन्हनि जो इंट्रोडक्शन मां चाहियां थो त इकरा तव्हां करायो जी जी ज़रूर जी अस्सलाम वालेकुम गुलशेर चांडियो साहब प्यारा सिंगर असांजा सीनियर सिंगर गुलशेर चांडियो साहब बिल्कुलु बिल्कुलु चाचा साईं कीअं आहियो ख़ुशि आहियो ठीकु ठाक करम तमाम बुधायो बाबा खुश आयो तमाम भी खुश आयो बाबा अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि अल्लाह पाक जा करम ऐं लख एहसान माशाल्लाह पहिरियां त तव्हांखां दुआऊं वठंदुसि तव्हांखे मां एज़ अ होस्टिंग मां तव्हांखे कीअं पियो लॻा तमामु ज़बरदस्त तमामु बहितरीनु यकीन कयो त अॼु वॾी ख़ुशी थी थिए त तमामु तव्हां नई टैलेंट वारा तव्हां अॻिते अचो त असांजी माना दिलि ख़ुशि थिए दुआउनि जी ज़रूरत आहे अच्छा इन दुआ साईं मां चवंदुसि त हिकिड़ो मौला जी शान में अगरि तव्हां क़सीदो असांखे बिल्कुलु स्टार्टिंग जो आहे त पोइ स्टार्टिंग में मौला जे नाले सां ई शुरूआति कंदासीं मौला जे शान जो क़सीदो आहे
अली अली बी चवण सां ओ अला मुंहिंजा वञनि गम लही अली अली चवण सां मुंहिंजा वञनि गम लही अलहदा दसही आहे इश्क अली जो अंदर में मौलाई चवंदा मौला अली मौला अली मौला मौलाई चवंदा मौला अली मौला अली मौला सखी लजपाल कलंदर हुसैनी लाल कलंदर सखी लजपाल कलंदर हुसैनी लाल कलंदर सिंध जो मौला ते करमा अली जी आल कलंदर अल्लाह कम कम सोला अली मौला मौलाई कमदा मौला अली मौला अली काबे में आयो दीन जो अली शर्मायो है अली काबे में आयो अली काबे में आयो दीन जो अली शर्मायो इल्म जो अली आहे दर रसूल खुदा अबुदायो शेर खुदा जो शान अला अली मौला शेर खुदा जो शान अला अली मौला सखी लजपाल कलंदर हुसैनी लाल कलंदर सखी लजपाल कलंदर हुसैनी लाल कलंदर सिंध ते मौला जो करम आ अली जी आल कलंदर अल्लाह कब कम सोला अली मौला मौलाई कमदा मौला अली मौला अली मौला अली अवसी रसूल अली आशोहर बतूल अली अवसी रसूल अली अवसी रसूल अली आशोहर बतूल अली हसनैन जो बाबा जहते तुम आए तुम नसूल हक करे अली जी गोला अली मौला हक करे अली जी गोला अली मौला सखी लजपाल कलंदर हुसैनी लाल कलंदर सखी लजपाल कलंदर हुसैनी लाल कलंदर सिंध ते मौला जो करम आ अली जी आल कलंदर अल्लाह कम सोहरा अली मौला मौलाई कमदा मौला अली मौला
यारी दो भरे भरे प्याला अली मौला यारी दो भरे भरे प्याला अली मौला सखी लजपाल कलंदर हुसैनी लाल कलंदर सखी लजपाल कलंदर हुसैनी लाल कलंदर सिंध ते मौला जो करम आ अली जी आल कलंदर अल्लाह कंदो कम सुबला अली माशाल्लाह माशाल्लाह भाई ॾाढो ज़बरदस्त कलाम हुयो तव्हांजो, ॾाढो मज़ो आयो उस्ताद ऐं साईं ॾाढो सुठो तमामु लॻो। प्यारी हिकिड़ी दुआई कलाम पेश कयो अथव जी, तमामु बिल्कुलु। मज़ो आयो असांखे बिल्कुलु असल में छो जो 5 ऐं 12 खां सवा त ही पूरी काइनात अधूरी आहे। बेशक बेशक पंतन बेशक पाक जो नालो स्टार्टिंग में बेशक बेशक इहो ज़रूरी बि हो उहो इन जे करे त जीअं मां तव्हांखे पहिरियां बि अर्ज़ु कयो बल्कि नाज़रीन खे बि अर्ज़ु कयोसीं इकरा जो है मुझो फर्स्ट एक्सपीरियंस है होस्टिंग के हवाले तमाम जबरदस्त ये तमाम दी दुआ भी है माशाल्लाह बिल्कुल दुआ मौला साईं तवा के अच्छा तव्हां ॿुधायो तव्हांजो इहो फर्स्ट एक्सपीरियंस ॿुधायो तव्हां कीअं स्टार्ट कयो इहो सिंगिंग जो कमु ऐं तव्हांखे शौक़ु किथां जाॻियो? जी शौक़ु असांखे मुंहिंजे पंहिंजे मुर्शिद आहे साईं अली साहब हो कंबर शहदादकोट ज़िले में उते जुमे जी राति हर जुमे जी राति फ़ुकराई प्रोग्राम थींदा हुया पोइ उते मूं ॻायो साईं हिते पहिरियों त स्टार्टिंग में स्कूल में जंहिंमहिल पढ़ंदा हुआसीं पोइ उस्ताद चवंदा हुआ को चवंदो को गीत ॿुधायो कुझु माना कहिड़ी शइ पोइ मां वरी हुते शुरू थी वेंदो भाई हिकिड़ो कलाम मां ॿुधाईंदुसि पोइ स्टार्टिंग उते कईसीं स्कूल में मतिलबु माना ईअं साज़न खां बग़ैर जी गुड गुड माशाल्लाह ज़बरदस्त मां तव्हां सां इहो पुछणु चवां त माना यकतारे चपड़ी जो तव्हांजो ट्रेंड शुरू खां हले पियो जी उन में ई तव्हांजो उस्ताद हूंदो का मुंहिंजो उस्ताद आहे जिगर जलाल साहब माशाल्लाह माशाल्लाह जो जिगर जलाल मुंहिंजो उस्ताद बाबू आहे माशाल्लाह ऐं तक़रीबन मां उस्ताद सां 16 साल गॾु रहियो आहियां प्रोग्रामनि में चढ़ण वञणु मतिलबु माना मुंहिंजो बाबू आहे माशाल्लाह माशाल्लाह उस्ताद खां सवाइ त कुझु थी नथो सघे बिल्कुलु उस्ताद जी त ज़रूरत पवंदी आहे जी जी बिल्कुलु त लाइव कॉल ते अचूं था असां सां गॾु कॉलर मौजूदु आहिनि जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अभी खुश आयो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ठीकु आहियो ख़ैर लॻो पियो करम अल्लाह जो जी ॿुधायो तव्हांखे असांजो प्रोग्राम कीअं लॻो अब्दुल गनी था ॻाल्हायूं कंबर अली खान मां अच्छा तव्हां कंबर मां ॻाल्हायो था जी माशाल्लाह साईं माशाल्लाह छा कंदा आहियो कुझु सवाल आहे असां सां शेयर करणु चाहियो था पाण बिजली जा कारीगर पुछो था छा कंदा आहियो पाण बिजली जा कारीगर प्रोग्राम बिजली जा कारीगर आहियो अच्छा अच्छा माशाल्लाह 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 साईं प्रोग्राम पसंद आयो अॻु में बि असां इहो प्रोग्राम ॾिसंदा हुआसीं तराला चारी सुबी हुई जी जी बिल्कुल प्रोग्राम खे हाणे वरी असां कंटिन्यू कयो आहे होस्ट शिराज अली मिराली सां ऐं होस्ट इकरा अली सां बिल्कुल बिल्कुल तव्हांजो सिंधी माशाल्लाह ज़बरदस्त तव्हां ॾिसूं था पिया प्रोग्राम जी जी थैंक यू सो मच ॿुधाईंदासीं असां तव्हांखे लतीफ़ सरकारी शायरी जी जी माशाल्लाह बिस्मिल्लाह ॿियो तव्हां को अर्ज़ करणु चाहियो था तव्हांजी का डिमांड जी जी शायरी ॿुधायो बूंद रह जी बहार लगी दर्द बंदिया जो पेश वसी तो बूंद रह जी बहार लगी वाह साईं वाह माशाल्लाह सुभान अल्लाह लतीफ़ साईं जी जबरदस्त माशाल्लाह वॾी महिरबानी साईं तव्हांजी साईं का फरमाइश आहे करणु चाहियो था अगरि अच्छा त कॉल कट थी वई त गुलशेर साहब तव्हां ॾे अचूं था बैक था अचूं माशाल्लाह तव्हां पंहिंजो सॼो स्ट्रगल ॿुधाई त तव्हां बचपन खां ई कयो था स्कूल में कॉम्पिटिशन कयो आहे उनखां अलावा दरगाहुनि ते काफ़ी तव्हां परफॉर्म कयो आहे अच्छा ईंदड़ कुझु प्रोजेक्ट जे हवाले सां तव्हांजा ईंदड़ बसि एल्बम वग़ैरह कयूं था पिया अल्हम्दुलिल्लाह बसि थोरो थोरो माहौल आहे हींअर हक़ीक़त में उहो माहौल कोन्हे जेको अॻु में हूंदो हुयो जी जी बिल्कुलु पर पोइ बि हीअ शइ असां जॾहिं अपनाई आहे त असां हिनखे छॾे नथा सघूं माशाल्लाह माशाल्लाह तव्हां हिनखे जारी रखियो आहे जी जी बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह ही कमु अहिड़ो आहे जेको फ़ुकराई कमु आहे असांजो हाणे काफ़ी ॾिसो था त कहिड़ो पंहिंजो यकतारो छॾे करे ईअं बि शुरू थी विया आहिनि पर माशाल्लाह असां जेॾी महिल स्टार्ट कयोसीं त मां थोरो घणो नर्वस हुयुसि पर तव्हांजो माना गेटअप ॾिसी करे तव्हांजो परफॉर्मेंस ॾिसी करे मूंखे एनर्जी अची वई महिरबानी कॉन्फिडेंस अची वियो करणो खपे ईअं छाजे करे जो माशाल्लाह तव्हां नौजवान आहियो ऐं तव्हां ईअं ई ॾिसी करे अॻिते पाण ई वधी ईंदव तव्हांजो बाबा साईं अल्हम्दुलिल्लाह वॾी ॻाल्हि आहे ऐं अलाह साईं हुनखे ख़ुशि कंदो असांजो वॾो आहे बिल्कुलु
गुलशन अच्छा साहब तव्हां हाणे असांखे कहिड़ो कलाम था ॿुधायो? कलाम त इलाही आहिनि, पोइ हाणे ॾिसूं मां बिस्मिल्लाह चवां थो करे। इकरा फरमाइश करे जेको तव्हांजो पसंदीदा तव्हांजो पंहिंजो सॉन्ग अच्छा, हुजे उहो ई उहो गीत ॿुधायूं तव्हांखे, माना उर्दू में बोलो, सिंधी में, वाह मिक्स में वाह आहे। वाह, इहो त ट्रेंडिंग उर्दू सॉन्ग आहे सिंधी साईं। मिक्स में ॿुधायो, कुझु सुठो सो कलाम हुजे। यार कयो थम अहिड़ो यार कयो थम अहिड़ो जेको सुहिणनि जो सरदार वो कंदुसि तंहिं सां प्यार शहज़ादो मलाह चवे हे यार कयो थम अहिड़ो कराची में होश थी वियो वागुम यार कयो थम अहिड़ो कराची होश थी वियो वागुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम यार कयो थम अहिड़ो कराची यार कयो थम अहिड़ो कराची होश थी वियो वागुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम मां तो चवां सोना सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम उर्दू में बोलो तुम वो जाने उर्दू में बोलो तुम उर्दू में बोलो तुम वो सैया उर्दू में बोलो तुम जॾहिं मुॾे ॾिठाई सफ़ा मूंखे मारे छॾियाई मुर्गी जॾहिं मुॾे ॾिठाई सफ़ा मूंखे मारे छॾियाई थोड़ा थोड़ा तुम सीखा करो बस थोड़ा थोड़ा तुम सीखा करो बस तुम ही हो मेरे सनम चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो बोलो यार कयो थम अहिड़ो कराची यार कयो थम अहिड़ो कराची होश थी वियो वागुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम वो जानू उर्दू में बोलो तुम वो सैया उर्दू में बोलो तुम सिंधी मेरी जान चयाई मुंहिंजी हयाती वधाए छॾियाई सिंधी मेरी जान चयाई मुंहिंजी हयाती वधाए छॾियाई गाऊं जाना छोड़ो अभी तुम गाऊं जाना छोड़ो अभी तुम तुझको न दूंगा कोई गम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो यार कयो थम अहिड़ो कराची यार कयो थम अहिड़ो कराची होश थी वियो वागुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम उर्दू में बोलो तुम उर्दू में बोलो तुम उर्दू में बोलो तुम वो जानू उर्दू में बोलो तुम पुछाई तेरा ठिकाना डिवीजन मेरा है लाड़काना
का पुछाई तेरा ठिकाना, डिवीजन मेरा है लाड़काना। जख्मी ही चांजा प्यार करो बस, जख्मी ही चांजा प्यार करो बस, जब तक दम है दम। सिंधी गालाटे तो उर्दू में बोलो तुम। यार कयो तम अहिड़ो कराते, यार कयो तम अहिड़ो कराते, होश थी वियो आहे गुम। मां तो चवां मूंसां सिंधी गालाटे तो उर्दू में बोलो तुम। मां तो चवां मूंसां सिंधी गालाटे तो उर्दू में बोलो तुम। वाह सही, वाह वाह, जबरदस्त। मां थो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए, चए तो उर्दू में बोलो तुम। अच्छा एकरा मां चईंदुसि इन गीत जी तारीफ उर्दू में भी थी वने। क्या गाया आपने, क्या जबरदस्त गाया, छा बहुत गाया जबरदस्त गाया, बहुत मजा आ गया। ये उस्ताद के लिए गया है ना। माशाल्लाह, शोभी भाई के लिए, शोभी भाई के। चलें अब वक्त हो गया छोटी सी ब्रेक का, मिलते हैं छोटी सी, सॉरी हाणे उर्दू ॻाल्हाईंदी असल ॻाल्हाईंदी में गीत जो थोड़ो नशो थी वियो आहे एकरा खे, इन करे असां थियो हिकिड़ी ठीकु नंढी आहे, कमर्शियल ब्रेक खां पोइ कमर्शियल तव्हांखे ब्रेक खां continue अचूं था, केॾे न वञिजो, असां सां गॾु हुजो। वेलकम बैक, भली कार हिकु दफ़ो ॿीहर सिंध म्यूज़िक में ख़ुशामदीद। जी त नाज़रीन, तव्हां हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत गीत ॿुधो गुलशेर साहब जो, ऐं गुलशेर साहब सां ई मुखातिब थियूं था साईं। तमामु बहितरीनु गीत आहे हीअ, त मां सम्झंदुसि सिंधी उर्दू आवाम जे लाइ सभिनि जे लाइ माना हिकिड़ो गिफ्ट आहे, ऐं बचपन खां हिन गीत खे ॾाढो एंजॉय था कयूं असां। अच्छा, हिन गीत खां पोइ माशाल्लाह तव्हांखे इलाही घणी शोहरत मिली, माशाल्लाह। अल्लाह साईं अञा तव्हांखे वधीक कामयाबी अता करे, असांजूं इहे ई दुआऊं आहिनि। आमीन। ऐं त अच्छा हिन गीत खां पोइ हिकिड़ो थींदो आहे मतिलबु जेको हिकिड़ी लाइफ स्टाइल माना चेंज थी वेंदो आहे, त पोइ तव्हांजी ज़िंदगी में कुझु परस्तारी जे हवाले सां या तव्हांजी लाइफ में कुझु चेंजिंग्स आयूं हूंदियूं, उहे कुझु शेयर कयो असां सां। हाँ बिल्कुलु चेंजिंग थी वई, पर असल में असां उहा चेंजिंग न रखीसीं जेके अवाम सां को अहिड़ो रस्तो। बाक़ी हीअ जेको आहे गीत हलियो, अल्हम्दुलिल्लाह मूंखे सुठी शोहरत मिली, सुठी इज़त मिली, ऐं अॼु ॾींहं ताईं बि मतिलबु हींअर टिकटॉक ते या कंहिं हिसाब में ॾिसूं पिया त इहो गीत वरी नओं थी करे हले पियो। हक़ीक़त आहे। ऐं असल में इंसान खे ईअं न करणु खपे त भला थोरी शोहरत मिले त पोइ बसि असली पाण खे विसारे छॾे या अवाम खे भुलाए छॾे, छो जो असांखे ॿुधण वारो ई अवाम आहे। हे जेके असांखे नाज़रीन ॿुधनि पिया, असल में इहे ॿुधंदा त असां फ़नकार आहियूं, जेकॾहिं इहे असांखे नथा ॿुधनि त असां कुझु बि न आहियूं। इन्हनि जे करे ई असां अॻिते आहियूं। हा अल्हम्दुलिल्लाह, सुठी शोहरत मिली आहे मूंखे अल्हम्दुलिल्लाह रब जे करम सां, ऐं मिलंदी बि अॻिते, छो जो उमेदुनि ते दुनिया क़ाइमु आहे। अल्हम्दुलिल्लाह जेको आहे सो तमामु बहितरीनु मूंखे इज़त बि मिली, ऐं असां सुठनि प्रोग्राम उस्ताद शमन साईं खे अल्लाह साईं ख़ुशि रखे, उहो उन सां बि गॾु ॿ टे प्रोग्राम कया आहिनि। उस्ताद हिमत अली मीराली जेको आहे वॾो तव्हांजो असांजो बिल्कुलु वॾो आहे, हुन सां बि इलाही प्रोग्राम कया आहिनि। जी हा, ऐं तमामु सुठी इज़त मिली आहे हिन कलाम। माशाल्लाह माशाल्लाह, तमामु प्यारी तव्हां ॻाल्हि ॿुधाई। एक्चुअली मुंहिंजो सवाल करण जो मक़सदु बि इहो ई हो त जॾहिं इकरा तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि कई गुलशेर साहब, जॾहिं मशहूरी अची थी वञे या पॉपुलर सिंगर थी थो वञे त उन में चेंजिंग न अचे तबियत जे हवाले सां। हाणे यकीन कयो भविष्य काफ़ी जॻहियुनि ते असां वेंदा आहियूं त पोइ मुंहिंजी सुञाणप घटि हूंदी आहे, उन गाने जी सुञाणप हूंदी आहे, पोइ चवंदा आहिनि भई हीअ पोइ वरी पाण में हिक ॿिए खे चवंदा आहिनि उहो फ़नकार थी जंहिं ॻायो आहे, यार कयो त अहिड़ो कराची में तमामु वॾी सिखिया ॾिनी तव्हां असांखे। इहे असल में ईअं ई माना अॻिते माण्हू वधी थो अचे। ऐं निवड़त न्याज़ी जेकी हीअ आहे न, इन खां वधीक ॿियो कुझु बि न आहे। बिल्कुलु ईअं घमंड आहे न, घमंड त अल्लाह साईं खे बि न आहे पसंदि, रब जा करम आहिनि, अल्लाह जो एहसान आहे असांजे मथां, असां गुनाहगार आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह, न असांजी जो सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, मां जेके बि असांजा सीनियर्स आहिनि उन्हनि में निवड़त ऐं आजिज़ी ॾिठी आहे, ऐं असां इलाही कुझु सिखियूं पिया तव्हां खां। माशाल्लाह रखणु खपे, आजिज़ी रखणु खपे त सुठी ॻाल्हि आहे। उन में पंहिंजो इख़लाक़, पंहिंजो जेको रवैयो आहे न, उहो माण्हू भलो रखे, जी उहो ई वणंदो आहे माण्हू सभिनी खे। अच्छा, ॿियो को गीत तव्हांजो? हा बिल्कुलु, ॿिया बि गीत इलाही। असां सां गॾु कॉलर मौजूद आहे। कॉलर पहिरियां कॉल ते अचो था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, छा हाल आहे तव्हांजो? छा नालो आहे तव्हांजो? अल्हम्दुलिल्लाह, मां ख़ुशि आहियां। मुंहिंजो नालो अब्दुल बाकी आहे, रईस नवाब शाह। अच्छा अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। त साईं छा कंदा आहियो? जी मां ज़मीनदार आहियां, बिज़नेसमैन आहियां। माशाल्लाह माशाल्लाह। तव्हांखे शो कीअं पियो लॻे? शो में हिकिड़ी जेका नवाण तव्हां ॾिसी रहिया आहियो अॼु, ऐं असां सां गॾु माशाल्लाह शो ज़बरदस्त आहे। जी जी माशाल्लाह माशाल्लाह। गुलशेर साहब असां सां गॾु आहिनि, असांजा सिंध जा वॾा सिंगर आहिनि, ऐं असांजे तरफ़ां उनखे सलाम ॾिजो। वालेकुम सलाम। वालेकुम अस्सलाम। वालेकुम सलाम। गुलशेर भाउ ख़ुशि आहियो त सही आहे? अल्लाह पाक जा करम बाबा साईं, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्लाह ख़ुशि कंदो, अल्लाह ख़ुशि कंदो। भाई का फरमाइश आहे गुलशेर साहब जे लाइ तव्हांजी?
अल्लाह आमीन भाउ का फरमाइश आहे तव्हांजी? हेलो, कॉल कट थी वई कॉल कट थी वई। जी भाउ शिराद हींअर हिकिड़ो वरी जीअं ॻायासीं ॿ कलाम, हिकिड़ो त कसीदो मालिकनि जो, माशाल्लाह, ॿियो वरी मुंहिंजो मशहूरु कलाम आहे इहो ॻायोसीं। हाणे वरी मां थो चवां थोरी चेंजिंग कयूं, जीअं तव्हां था चओ चेंजिंग हुजे, पोइ वरी हिकिड़ो सिराइकी गीत बि हिकिड़ो नओं मिलियो आहे। ज़रूर, ज़रूर। नओं गीत आहे। मां एकरा तो इलाही असां एंजॉय था तव्हांखे कयूं तव्हां ॿुधण जे लाइ वेठा आहियूं। असल में आहे असांजो तमामु सुठो शाइर आहे भाउ मोहब्बत खोखर। माशाल्लाह। सो उनजो गीत आहे नओं, जेकॾहिं ग़लतियूं सलतियूं थियनि त माफ़ कजो। जी न साईं तव्हां माफ़ कयो तव्हां सीनियर आहियो। हे लिखी मौला मेरी अहिड़ी किस्मत, वो लिखी मौला मेरी अहिड़ी किस्मत, हैरत दे नीर में वतारोंदा है, लिखी मौला मेरी अहिड़ी किस्मत, लिखी मौला मेरी अहिड़ी किस्मत, रत दे नीर में वतारोंदा है, तेरी दुनिया ते मिली है गुरबत, तेरी दुनिया ते मिली है गुरबत।
ज़बरदस्त माशाल्लाह नओं गुलशेर कलाम माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त साहब। हुयो न, न, माशाल्लाह, बहितरीन, असांखे ॾाढो ॾाढो enjoy पसंदि कयो आयो असां। इकरा खे बि पसंदि आयो जी, ॾाढो पसंदि आयो मूंखे। असल में असांजा दोस्त जेके शाइर आहिनि जी जी पोइ उहे वीचारा चवंदा आहिनि यार भला असांजो बि टीवी ते को कलाम अचे हा हा बिल्कुलु पोइ बिल्कुलु। इहो अॼु ई कलाम मिलियो आहे, अॼु ई ॿुधायो अथमि तव्हांखे हींअर। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो इहो असांजे ज़बरदस्त तव्हां ऐं लॻे न पियो फर्स्ट टाइम कयो आहे तव्हां। असां इहो फर्स्ट टाइम कयो आहे। ऐं माशाल्लाह अॼु सरप्राइज़ ते सरप्राइज़ थो हले माना गुलशेर साहब जो नओं कलाम बि माना इहो सम्झो त रिलीज़ थियो आहे बिल्कुलु। असां बि नवां रिलीज़ थिया असां बि आहियूं नवां आहियूं। अच्छा शाइरी जे हवाले सां गुलशेर साहब तव्हां सां सवाल हुयो जी, जी। त मोस्टली तव्हां जेके वधीक जेके हिकिड़ो थींदो आहे जेके हिकिड़ो शाइर हूंदो जी, आहे जी। उन तव्हां कहिड़े शाइर जा वधीक गीत ॻाइनि था? शाइर मुंहिंजो तमामु सुठो हुयो शाइर हुयो ज़ख़्मी चांजो, उहो हिन दुनिया में नाहे रहियो। जी, मतिलबु गानो हुनजो हिकिड़ो मशहूरु थियो, ॿिया बि शाइर इलाही मूंसां गॾु आहिनि। सही। तक़रीबन जेका सो काफ़ी शाइर आहिनि, हाणे बशीर बुके जो आहे जीअं, माशाल्लाह। उहो बि असांजो वॾो आहे, तमामु हुनजा बि कलाम 2-3 ॻाया आहिनि। उनखां पोइ आदा ज़ुल्फ़कार मंगी थियो, जा काफ़ी असांजा जेके तमामु सॼो कंटेंट रखियो आहे तव्हां पाण सां माशाल्लाह ज़बरदस्त काफ़ी टाइम थियो आहे, सुठी ॻाल्हि आहे, मतिलबु बिल्कुलु। 30 साल मूंखे हिन फन में थिया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु सही मालिक साईं जी महिरबानियूं आहिनि। माशाल्लाह। अच्छा मां हिकिड़ी तव्हां सां पंहिंजी हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि, बिस्मिल्लाह ॿुधायो। चाचा बि आयो मुंहिंजा वॾा बि आयो मोहतरम बि बिल्कुलु, आयो, असांजो भाउ। ही जॾहिं तव्हां यकतारो प्ले था कयो न त मुंहिंजे हिकिड़े दिलि में हिकिड़ी वॾी ठार थी पए छो जो बचपन खां असां इहो छो जो कल्चर में असांजो अचे थो इहो यकतारो अचे थो। माशाल्लाह ॾाढी ख़ुशी थिए थी ऐं ॾाढो सुठो लॻो। नई इलाही कुझु सिखण जे लाइ बि मिलियो त तव्हांखे बल्कि कुझु ॻाल्हियूं जेके तव्हां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं असां सां शेयर कयूं उहे असांजे जेके नाज़रीन स्पेशली जेके असांजा यूथ आहे जेके नवां नौजवान आहिनि जी, जी। जेके म्यूज़िक सां रिलेटेड आहिनि काफ़ी कुझु सिखिया थी मिले उन्हनि खां तव्हां बिल्कुलु ईअं ई आहे त ॾिसो न त असुल में हिन में सिख्या वठ बि आहे। असुल जेके अॼुकल्ह जेके असांजा दोस्त अचनि था ईअं हिकिड़ो वॾो ट्रैक ॻाए करे ऐं चवंदा बसि असां फ़नकार थी वियासीं, इहो कमु न आहे बाबा। हिन में असांखे 30 साल थिया आहिनि पर असां चवंदा अञा असां कुझु बि न सिखी वाह 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 सघिया। तमामु ही बहितरीनु उहा ॻाल्हि शइ आहे, ही फ़न उहा शइ आहे। हाणे उस्ताद आहिनि, इहे असांजा वॾा आहिनि, जी हा, ही उस्ताद आहे, उस्ताद इनाम अली समूह आहे। मतिलबु असां में जेको आहे उस्ताद असांखे सेखारे, उस्ताद असांजे लाइ ईअं करे सम्झो त हिकिड़ा पर आहिनि, ही असांखे अॻिते था खणी अचनि बाबा तव्हां माना अॻिते अचो। जीअं मुंहिंजो उस्ताद आहे बाबो जिगर जलाल आहे, मतिलबु उहो आहे त ॾिसो हिकिड़ी सिख्या सां अॻिते माण्हू अचे, ईअं न हिकिड़ो ट्रैक ॻाए करे बसि मां चवां मां फ़नकार थी वियो आहियां। इहो अॼुकल्ह असां ॾिसूं था पिया, असां काफ़ी फ़नकार ॾिसूं था, अलाह हुननि खे हयाती ॾींदो, अञा हुननि खे अलाह वधाईंदो, पर कुझु सिख्या कंदा त अॻिते इलाही सही सही सही। अच्छा हिकिड़ा तव्हां कुझु पुछणु चाहियो था त कॉल ते अचूं? जी जी हिकिड़ो कॉलर मौजूदु आहे असां सां, पहिरियां कॉलर खे असां रिसीव करे वठूं। जी जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, अभी कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अस्सलाम वालेकुम अदा। जी जी गुलशेर साहब असां सां गॾु आहिनि। असां सां गॾु आहिनि। जी 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 माशाल्लाह माशाल्लाह, थैंक यू। दुआऊं कयो बस। बस तव्हां दुआ कयो, तव्हांजी दुआउनि जी ज़रूरत आहे। जलाल साईं जो कलाम ॿुधाइजो साईं। हाज़िर फरमाइश आहे, ॿुधाईंदासीं, बिल्कुलु ॿुधाईंदासीं। ज़रूर ॿुधाईंदासीं। जी उहो त बाबा असांजो ॾाढो उस्ताद आहे, उन जो ठक ठक ॿुधाईंदासीं। जी जी ज़रूर ज़रूर साईं ॿुधाईंदासीं। ज़रूर। वालेकुम सलाम बाबा, वालेकुम सलाम, मौला आबाद कंदो, लख कुर्बा बाबा। जी बाबा जी। ठीकु आहे साईं, तव्हांखे जलाल साईं जो कलाम ॿुधायूं था ॿुधायूं था। ऐं तव्हां ईअं ई असांजो असां उमेद था कयूं असांजो शो तव्हांखे पसंदि अचे थो। वॾी महिरबानी ऐं तव्हांजी। सुठा सुठा गीत तव्हांखे पेश कयूं था। ज़रूर ज़रूर। बिल्कुलु गुलशेर साहब जलाल साईं जो ज़िक्र हा थियो बाबा आहे। ॿुधाईंदासीं। उस्ताद जलाल जी डायरी भरी पई आहे असां वटि बाबा। ऐं मां उन खां पहिरियां कलाम खां पहिरियां मां इहो बि पुछंदुसि त तव्हांजे लाइ मतिलबु जलाल साहब त हूअं सभिनि जे लाइ आइडल आहिनि, तव्हां बि मतिलबु बचपन खां ई उन्हनि खे फॉलो कंदा ईंदा साईं बिल्कुलु उनखे फॉलो कंदा आहियूं, उहो मुंहिंजो ॾाढो उस्ताद आहे, छो जो उन सां गॾु बि मूं प्रोग्राम कया आहिनि अल्हम्दुलिल्लाह। मां उन सां गॾु बि प्रोग्राम 2-3 प्रोग्राम मां उस्ताद ॾाढे सां गॾु कया आहिनि। माशाल्लाह इहो त हिकिड़ो असांजे लाइ हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। बहितरीन गीत थी वञे जलाल साहब जो। बिल्कुलु बाबा ॿुधाईंदासीं। सदक थी बात दे मुस्कण तूं ते दाखिल अलावण हिक पासे सदक थी बात दे मुस्कण तूं ते दाखिल अलावण हिक पासे तेरी टोर में कूं बेताब किता तेरा बदन हिलावण हिक पासे तेरे घर ते ॿाहिरों वे तार
दरबार हवेली जितू झाती पावण हिक पासे गुलाम फरीदा मैं मिसकीन को कैद के तय तेदा जुल्म कमावण हिक पासे वो अजो की रात रही बहुत मुझी दिल ते घुरे वो मुझी दिल ते घुरे जानी तो घेर दिए घेर पर ओ तीन पर अजो की रात रही बहुत मुझी दिल ते घुरे वो मुझी दिल ते घुरे जानी तो घेर दिए घेर मर ओ तीन पर ओ तीन पर मर मर जो बदन संगड़ी गिटी हथड़ा नरम संग मर मर जो बदन संगड़ी गिटी हथड़ा नरम तू सदा माने जमानी ओ मुझा सोहना सनम मुझे मासूम जमानी तो खुदा खैर करे तो खुदा खैर करे तो खैर दिए खैर मर ओ तीन पर जो की रात रही हली आदिल जह गोरे में तो सा प्यार कया हली आदिल जह गोरे में तो सा प्यार कया सजाया से जअकिन जी बई बाहूं हार कया वो तुझा जुल्फ तुमा चैन मिले हियड़ो ठरे वो है हियड़ो ठरे घेर दिए घेर मर ओ तीन पर ओ तीन पर अजो की रात रही तो मुझी दिल की घुरे मुझी दिल की घुरे घेर दिए घेर मर ओ तीन पर ओ तीन पर नी हमें नाज ममत करदा से हर तार परी बता जा फरम रखी हलदा से हुन पार परी नी हमें नाज ममत करदा से हर तार परी बता जा फरम रखे हलदा से हुन तार परी ढोल ताड़े लहर मोहब्बत जुदानी लहरी करे जुदानी लहरी करे तो घेर दिए घेर मर ओ तीन पर ओ तीन पर घेर दिए घेर मर ओ तीन पर ओ तीन पर माशाल्लाह माशाल्लाह एकरा हाणे तव्हां ॻाल्हायो तव्हां हाणे हिन गीत जे बारे में ॿुधायो गुलशेर साहब जी परफॉर्मेंस जे लाइ बि मां ॿुधायो छा चवां इन्हनि जी परफॉर्मेंस त ॾाढी ज़बरदस्त आहे मूंखे ॾाढो मज़ो आयो मां ॾाढो इंजॉय थी कयां वो कलाम भी बड़ो कलाम भी अहिड़ो हुयो जो जलाल खान जो असां कलाम आहे। सर मां उहो ई अर्ज़ु पियो करणु चाहियां त हिकु त एॾे लेजेंड जो कलाम माशाल्लाह लेजेंडरी सॉन्ग तव्हां पेश कयो आहे मूं वटि त वर्ड्स न हुया जेको तव्हां परफॉर्म कयो वरी जेको तव्हां असांजो रूह ठारियो Thank आहे you. माशाल्लाह ज़बरदस्त 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 अच्छा हाणे अचूं था हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक खां पोइ ऐं ईअं ई गुलशेर साहब सां जुड़िया रहंदा ऐं तमामु बहितरीनु गीत असां तव्हांखे पेश कंदासीं असां सां गॾु हुजो केॾा न वञिजो मिलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन वरी तव्हांखे भलीकार चऊं था सिंध म्यूज़िक में
ऐं जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त माशाल्लाह गुलशेर साहब हिते 4 चंड हणी छॾिया आहिनि। मां त ॾाढो एंजॉय थो कयां, इकरा मूंसां गॾु ॾाढो बि एंजॉय थी ॾाढो करे। enjoy थी कयां। ऐं असांखे हाणे मतिलबु लिटरली असांखे ईअं नथो लॻे त असां को फर्स्ट शो होस्टिंग कयूं था। बिल्कुलु। ऐं इहे कुझु ग़लतियूं अथव नाज़रीन, तव्हांखे बि चवंदासीं त इहो माफ़ु कजांव असांजूं। ऐं गुलशेर साहब सां असांखे ॾाढो मोटिवेट बि करनि था। ऐं माशाल्लाह सर तव्हां तमामु प्यारो गीत ॿुधायो असांखे, लेजेंडरी गीत ॿुधायो आहे। ॾाढो एंजॉय कयो असां, ॾाढो माशाल्लाह। उन सां गॾु मां हिकिड़ो तव्हां सां सवाल बि करणु चाहींदुसि त असांजो हिकिड़े कल्चर में, हूअं कल्चर में त न चइजे पर मूंखे ईअं लॻंदो आहे त चांहि खे ॾाढो पसंदि कयो वेंदो आहे असांजे। बिल्कुलु ॾाढो पसंदि कंदो आहे माण्हू। चांहि माना ॾिसो त होटलनि ते बि चांहि हले थी, घर में बि ॾाढी माना इहो आहे असां में। मखण ऐं लस्सी जेकी हूंदी न उहा ख़तम थी वई अथव हाणे। ख़तम थी वियो आहे हाणे वरी बसि सॼो माना चांहि ते जो थी वञे बाबा चांहि जी अधु प्याली पीआरे चवंदा बाबा याली में असां वञूं था। हा साईं। ऐं ईअं न कयो। ऐं चांहि सां बाक़ाइदे अगरि चांहि न बि पीआरी त संगत में जहिड़ा बि चवंदा बाबा चांहि बि न पीआरी, अहिड़ो को चांहि जो ढुक बि न पीआरी। काल ॾे अचूं था बिस्मिल्लाह साहब। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी छा हाल आहे तव्हांजो? अभी आऊं पिनियल भुट्टो थो ॻाल्हायां हालात। अच्छा अच्छा, माशाल्लाह साईं, माशाल्लाह माशाल्लाह। किथां था ॻाल्हायो तव्हां? सिंध म्यूज़िकल प्रोग्राम जो आऊं तमामु पुराणो ॻाल्हि रहियां। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह। तव्हांखे भली कर चऊं था। तव्हांजो ही प्रोग्राम तमामु मौसीक़ी जो तमामु सिंध टीवीअ जो मशहूरु तरीन प्रोग्राम रहियो आहे। माशाल्लाह माशाल्लाह साईं, तव्हांजी मुबारक हिन करे। प्रोग्राम में अलाह जे केतिरा सुठा फनकार आया। नवनि फनकारनि खे बि तव्हां ॾाढो मौक़ो ॾिनो हिन स्टेज तां, जी, जी, बिल्कुलु। जिन फन जो मुज़ाहिरो कयो। बिल्कुलु बिल्कुलु। साईं इंशाल्लाह ईंदड़ तव्हां हिन फर्स्ट टाइम हिन प्रोग्राम में आया आहियो, तव्हांखे ॾिसी तमामु जजी ख़ुशी थी आहे। माशाल्लाह माशाल्लाह, माशाल्लाह। थैंक यू सो मच, तव्हांजी ॾाढी महिरबानी। कोई अर्ज़ आहे तव्हांखे? प्रोग्राम में अदी फराब आई प्रोग्राम कई वई ऐं हुन बि पंहिंजे वक़्त जा तमामु सुठा प्रोग्राम कया। अॼु उहो न आहे पर असीं हुनखे उनजी मौसीक़ी उनजे ख़िदमतुनि ते हुनखे ख़राज तहसीन थो पेश कयां। साईं अल्लाह मौला तव्हांखे शादो आबाद रखे। इहे ई दुआऊं असांखे खपनि पियूं तव्हांखे। मूंखे यकीन आहे त तव्हां हिन हिकु ॿिनि प्रोग्राम पोइ तव्हां जल्दी बहितरीन कवर करे वेंदव। इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूर तव्हांजो दुआऊं खपनि बस। अच्छा इकरा माशाल्लाह आवाम नोट थी करे जी रखी। बिल्कुलु। तव्हां वटि तमामु जजी ॻाल्हाइण जी कुवत आहे ऐं तव्हां वॾी शाश्तगीअ सां ऐं बहितरीन नमूने सां ॻाल्हायो वेठा। ऐं मूंखे यकीन आहे त ईंदड़ जेके बि प्रोग्राम हुआ ईंदा तमामु तव्हां सुठे नमूने सां उन्हनि खे जेको आहे अल्लाह मौला तव्हांखे शादो आबाद रखे। साईं अॼु मां कामयाब थी वियुसि बसि तव्हांजी ॻाल्हि खां पोइ मां कामयाब आहियां। अच्छा गुलशेर साहब असां सां गॾु आहिनि, उन्हनि सां कुझु चवणु चाहींदव तव्हां? हा ॿियो अर्ज़ु करां जी, जी। त सिंधी मौसीक़ी असांजी जेका आहे उनमें असांजी अमलियत हूंदी आहे सिंधी वाईअ ते ऐं जी। ॿिए नंबर ते असांजो सिंधी लोक गीत जी हा। हा जेको तमामु मशहूरु रहियो। माज़ीअ में असांजा जेके बि पुराणनि फनकारनि ॻायो उन्हनि जा लोक गीत अॼु 50-100 साल खां पोइ अॼु बि तमामु नवां बिल्कुलु ईअं ई आहे साईं माशाल्लाह। ऐं ही जेको फनकार जो वेठो आहे इहो बि लाजवाब फनकार आहे पंहिंजे वक़्त जो। उस्ताद हिनजो उस्ताद मुंहिंजो दोस्त आहे, तमामु प्यारो दोस्त आहे, संगत आहे मुंहिंजो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। गुलाम नबी गुलाम नबी साईं और नबी बख्श चांद जो उस्ताद आहे मुंहिंजो। नबी बस हा हाँ नबी बख्श चांद जो जिगर जलाल आख़िरी जलाल हा इहो मुंहिंजो संगती ते दोस्त ते यार थे मुंहिंजो। बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह। मां तव्हां कई कलाम बहितरीन ॻाया सुठा ॻाया आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह। लतीफ़ साईं जी हाणे हिकिड़ी वाई ॿुधायो। हाज़िर हाज़िर लतीफ़ सरकार ॿुधाईंदासीं हाज़िर। कोई वाई मां ॿुधायो त अञा ॾाढो सुठो थी। बाबा लतीफ़ सरकार जी काफ़ी तव्हांखे ॿुधाईंदासीं तव्हांखे इंशाल्लाह हाणे ई ॿुधाईंदासीं। साईं तव्हांजो तमामु प्यारियूं ॻाल्हियूं ख़ुशी जो आवाज़ जो आमीन। तव्हां सां ॻाल्हि करे सुठो लॻो, थैंक यू सो मच, ॾाढी महिरबानी तव्हांजी। साईं हिन कॉल खां पोइ त मां बि ॾाढो ख़ुशि थी वियो आहियां। तमामु बहितरीन ॻाल्हियूं बि ॾाढियूं मिठियूं कयूं, फरमाइश बि वरी ॾाढी मिठी कई अथऊं। ज़बरदस्त छो जो हक़ीक़त में लतीफ़ त लजादार लतीफ़ आहे न। बिल्कुलु। पहिरियों असां हिन जे करे मौला जे क़सीदे सां स्टार्ट कयोसीं। जी, जी। ऐं लतीफ़ त असांखे हाणे तंद ई हुनजी आहे। ये लतीफ़ जी तंद आहे त असांखे जे लतीफ़ जो कलाम न अचे त पोइ असां ॻाइणा छो था। बिस्मिल्लाह थी वञे, लतीफ़ साईं जो कलाम थी वञे। अवल अल्लाह अलीम वाला जेको आलम जो वधणी कादिर पंहिंजी कुदरत सी
कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम तवाली वाहिद वहदहू राज़िक़ रब्बो रहीम सो साराया सचो धणी मत चई हमद हकीम हाणे करे थो पाण करीम त जोड़ूं जोड़ जहान जूं ओ इंदो सजण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ इंदो सजण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ए इंदो सजण साईं इंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं इंदो सजण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ए इंदो सजण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं हे हाथी ॾेई हथेड़ा अची चिकड़ मां चाढ़ी दो हाथी ॾेई हथेड़ा हे हाथी ॾेई हथेड़ा अची चिकड़ मां चाढ़ी दो हाथी ॾेई हथेड़ा अची चिकड़ मां चाढ़ी दो अची दो सजण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं हे इंदो सजण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं हे इंदो सजण साईं इंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं इंदो सजण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ इंदो सजण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं उते अब्दुल लतीफ जो हाथी हथ झली तो उते अब्दुल लतीफ जो उते अब्दुल लतीफ जो हाथी हथ झली तो इंदो सजण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं हे इंदो सजण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं इंदो सजण साईं इंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं इंदो सजण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ इंदो सजण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं माशाल्लाह माशाल्लाह जबरदस्त माशाल्लाह साईं, माशाल्लाह गुलशेर साहब लतीफ़ लजादार लतीफ़ हाणे हुनजी शाइरी जो नाच त हाय, 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 पोइ पाण हाय, हिकिड़ो मिसरो गायोसीं छो जो माशाल्लाह। पोइ ते वरी कलाम ॿिया बि चवणा आहिनि माशाल्लाह माशाल्लाह साईं कलाम ई हाँ, सॼो बिल्कुलु। सदाबहार कलाम तव्हांजी आहे जेतिरी तारीफ़ सुभान कजे अल्लाह। ओतिरी घटि आहे माशाल्लाह थैंक यू जेको कलाम गायो था उहो ज़बरदस्त था गायो दिलि सां था गायो थैंक यू अच्छा इकरा तव्हां सां हाणे मां रिक्वेस्ट थो कयां त साईं सां कुझु अहिड़ो सवाल कयो जेको यूनिक हुजे तव्हां पंहिंजी तरफ़ां कुझु कयो यूनिक हिन वक़्त ताईं तव्हां केतिरो एंजॉय कयो आहे साईं खे मां ॾाढो एंजॉय कयो आहे छा चवां मां हर जेको सॉन्ग पुछा करणी आहे तव्हां पुछा कयो अहिड़ी ॻाल्हि न आहे बसि मां छा पुछां मूंखे त सम्झ में कुझु नथो अचे साईं मां पुछणु चाहींदुसि तव्हां बिल्कुलु, पुछो। मां पुछणु चाहींदुसि पंहिंजी तरफ़ां माशाल्लाह तव्हां ॾिसो बल्कि तव्हां जूं जेतिरियूं बि मां कलाम ॿुधा ऐं अञा बि तव्हां वटि इलाही मवाद पियो न, घणो बुक भरिया पिया चाहियां थो ॿुधां दिलि में घणा आहिनि कलाम बुक भरिया पिया आहिनि अलहमदुलिल्लाह गंजा सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी त तव्हांजो मां इहो तव्हां सां सवाल कंदुसि त जेको हिकिड़ो हूंदो आहे हर आर्टिस्ट जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो जेनरा हूंदो आहे जी, जी। पसंदि हूंदो आहे त बाबा मूंखे गमगीन शायरी घणी वणे थी मोहबती शायरी घणी वणे थी ख़ुशी या लोकगीत घणा वणनि था तव्हांजो मनपसंदीदा माना कहिड़ी शायरी जे हवाले सां ॾिसो न शाइरी सभु भली आहे ऐं ॾिसो काथे ग़म हूंदो आहे काथे ख़ुशी बि हूंदी आहे ऐं असां फ़नकार जेके आहियूं न असां जेके फ़नकार चऊं था उहो असां पंहिंजा ग़म भुलाए
ऐं माण्हुनि खे जे ख़ुशी ॾींदा आहियूं वाह साईं, वाह, छो जो वाह साईं। असांखे ॼणी बि ख़ुशी माण्हुनि खे आहे जेके अवाम असांखे ॿुधे थो नाज़रीन असांखे ॿुधंदा सही। असांखे उन्हनि खे ख़ुशी ॾियणी आहे ख़ुशी सही, ॾियणी बिल्कुलु, आहे बिल्कुलु। पोइ असांखे मूंखे ॿई तरफ़ां ॾिसो न हिकिड़ी त पहिरीं ॻाल्हि आहे त गम बि लाज़िम इंसान खे हिते अचिणो आहे साईं वॾी ॻाल्हि आहे। इंसान जेको आहे हुन ते गम बि अचिणो आहे ख़ुशी बि हुनखे मिलंदी हर सो इंसान सां ॿिन्हिनि कोई न में कोई बसि मसलो राज़ी आहे, रहे बिल्कुलु। जी, जी, एतिरो आहे हा। त शुक्र करे त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो- ही ॾुखिया वक़्त आया विया गुज़री वरी हे ख़ुशी जो ॾींहुं आयो आहे उन ख़ुशी सही था में चओ, बिल्कुलु सही बिल्कुलु सही सही माशाल्लाह इहो ई थियणो आहे। इकरा केॾी माना सीनियर्स जी इहे ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे स्पेशली बिल्कुलु, सिखणु घुरिजनि असांखे छो सिखणु जो घुरिजनि। आर्टिस्ट अहिड़ी तबियत जो मालिक हूंदो आहे अगरि ख़ुशी आहे त हुनखे किथे गमगीन शाइरी ॻाइणी आहे त उते गमगीन वरी उहो पंहिंजो एक्ट ॾेखारिणो आहे वरी किथे गमगीन आहिनि त उते वरी ख़ुशी ॾेखारणी आहे साईं माशाल्लाह माशाल्लाह ईअं ई थींदो आहे न भाउ शिराज भाउ असल में हिकिड़ी ॻाल्हि आहे त फनकार उनखे चइबो आहे त हर हिकु माण्हू खे कवर करे तव्हां तो हिकिड़ो कालर हा, अॻु में उहो, कालर असां अॻु सां में गॾु आहे उन सां लाज़िम ॻाल्हायूं अस्सलाम वालेकुम अदा अस्सलाम कहिड़ा साईं अल्हम्दुलिल्लाह साईं तव्हां ॿुधायो कीअं आहियो ख़ुशि आहियो किथां तालुक़ रखो था मेरा पान जुड़े जो खडड़े मां सुञातो बिस्मिल्लाह साईं बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजो तारीफ़ थी वियो हाणे ज़रूरु तव्हां सां कचहरियूं थींदियूं मोहबतूं थींदियूं अॻु में बि ॻाल्हि आई शहबान मेराली साहब ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु लॻा पिया आहिनि उस्ताद साईं अॻे दफ़े मूं तव्हां सां ॻाल्हायो यादि आहे तव्हांखे हा तंहिं महिल साईं मां गेस्ट हुयुसि हाणे मां होस्ट आहियां हा ॿियो ख़ैरु आहे साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह वॾी महिरबानी माशाल्लाह का फरमाइश आहे गुलशेर साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि तव्हांखे असांजो प्रोग्राम कीअं लॻो? कॉल कट थी वई थैंक यू Okay, थैंक यू thank you. इकरा हा जी जी गुलशेर साहब तव्हीं ॾे अचूं था वरी हुकुम माशाल्लाह मां ही त हाणे हिकिड़े हिसाब सां मुंहिंजो कमु थी वियो आहे पर अदबन मूंखे ॾिसजे त मां तव्हां सां एतिरा सवाल न करणु घुरिजनि था न कयो सवाल लाज़िम आहे ॾिसो न हिकिड़ो तव्हां होस्ट आहियो तव्हांखे न मां उहा ॻाल्हि कई जीअं छो तव्हां घणो करे बाबा साईं सां कमु कयो आहे चाचा साईं सां कमु कयो आहे त असांजा त वॾा दुआऊं आहिनि आहिनि तव्हांजूं, मुंहिंजा दुआऊं ॿई आहिनि वॾा आहिनि तव्हांजूं, बिल्कुलु बिल्कुलु वॾा आहिनि त असांजो तव्हांजो चाचा ॿियो जेको आहे रसूल बिश्क उस्ताद जी उहो बि मूं वटि ईंदो आहे तमामु ॾाढो माना मूं वटि आहे मूंखे क्लब आहे सिंधी ॻोठ में जी हा गुलशन नदी जे भरिसां जी जी इहा स्टोरी मां ॿुधणु थो चाहियां बल्कि ॿुधायो आवाम खे बि आहे पिपरी सिंधी ॻोठ में हिते मुंहिंजी क्लब आहे उते पोइ तक़रीबन ॻाइण वॼाइण जे जेके बि उस्ताद असांजा आहिनि सुठा सुठा उस्ताद आहिनि असांजा ॿिया सीनियर आहिनि जेके बि आहिनि उते ईंदा आहिनि ॾाढो पोइ कचहरी बि थींदी आहे उस्ताद असां सां वेठा आहिनि उस्ताद इनाम अली समूह माशाल्लाह, ऐं भाउ माशाल्लाह। पप्पू गुल जो कि असल में पाण फनकार आहे हुनखे जी, लख जी। शाबत आहे माशाल्लाह। हक़ीक़त में अॼु माना अॼु ईअं करे सम्झो त पंहिंजो शो सॼो पंहिंजो ई आहे साईं शो पंहिंजो आहे, उस्ताद शो बि आहे उहो बि असांजो वॾो आहे माशाल्लाह काफ़ी प्रोग्राम आहे उस्ताद शो बि असां बि कया आहिनि शोभी भाई त ज़िंदाबाद ऐं आहिनि अदा पप्पू गुल जो तमामु सुठो फनकार आहे तमामु सुठो माशाल्लाह। जहाँ उस्ताद इनाम अली समूह सिर्फ़ु रुगो इहो ढोलक वारो न आहे अल्हम्दुलिल्लाह पाण ॻाईंदो बि आहे अच्छा, माशाल्लाह। हारमोनियम प्ले कंदो आहे दुआऊं उस्ताद हुजनि तव्हांजूं उस्ताद आहे बाक़ाइदा लाड़काणे असांजे ज़िले में अच्छा लाड़काणे ज़िले में पूरी डिवीज़न में उस्ताद इनाम अली मशहूरु आहे अल्हम्दुलिल्लाह हुनजो तमामु सुठो माशाल्लाह माशाल्लाह गुलशेर साहब तमाम बि जेका हिकिड़ी ॻाल्हि शेयर कई त तव्हां जी सीनियर्स जेके पाण में आहियो जीअं असां पाण में जेके यंगस्टर आहियूं जी, जी। गॾिजाणी कंदा आहियूं त तव्हां बि माशाल्लाह क्लबनि में साईं गॾिजाणी लाज़िम आहे उस्तादनि खां सवाइ त कुझु नथो थी सघे न हाणे उस्तादनि हे असांखे सेखारींदा आहिनि बाबा हिते बि हीअं कयो हे त मतिलबु मां न रुगो सिर्फ़ु इहो ॻाइणु न आहे हा हा उन खां पोइ अदब इख़लाक उथणु वेहणु मूंखे उस्ताद बाबे पंहिंजो जेको सेखारियो आहे न जी हा ॻाइण खां घणो कुझु इहो सेखारियो आहे त तव्हां वॾे सां कहिड़े हिसाब सां मिलो था की तव्हां नंढनि सां कहिड़े हिसाब सां मिलो था बिल्कुलु बिल्कुलु इहा ऐं असांजो हिकिड़ो नओं पंहिंजो हिकिड़ो शागिर्द बि चइजे उनखे उहो असांजो वॾो बि आहे जी ऐं ईअं करे सम्झो त उस्ताद मुंहिंजे उस्ताद जो सौट बि आहे परवेज़ चांडियो उहो बि असां सां हिते मौजूदु आहे अच्छा माशाल्लाह उहो सिखे पियो उते उस्तादनि खां असांखां जुड़ो हाल असांजो तव्हां सां ॻाल्हि हलंदी रहंदी आहे हिकिड़ो कॉलर असां सां मौजूदु आहे बिस्मिल्लाह। जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी छा हाल आहे तव्हांजो किथां था ॻाल्हायो दुआ अल्हम्दुलिल्लाह आला खां पियो ॻाल्हायां शहज़ाद अली शतो जी सतो साहब कीअं आहियो ख़ुशि आहियो तबियत मिज़ाज कीअं आहिनि तव्हांजा अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर लॻो पियो आहे शो एंजॉय कयो था शो कीअं पियो लॻे तव्हांखे ज़बरदस्त शो लॻो पियो बहितरीन आहे माशाल्लाह 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 ईअं ई तव्हांजूं दुआऊं हुजनि मोहबतूं हुजनि गुलशेर साहब असां सां गॾु आहिनि का फरमाइश हूंदी हा गुलशेद साहब चयो असांखे फौजिया सुमरे को कलाम ॿुधायो फौजिया सुमरो साहिबा जो कलाम फौजिया सुमरो ॾिसंदा आहियो जी जी बिल्कुलु ज़रूरु ॿुधाईंदा असांखे महिरबानी अदा महिरबानी ॾाढी महिरबानी महिरबानी थैंक यू फौजी असां वटि कोने जो को कलाम जी बाक़ी हाणे तमामु सुठी ॻाल्हियूं फनकार हलंदियूं रहंदियूं वक़्तु आहे हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वापसि था अचूं केॾांहुं न वञिजो असां सां गॾु ई हुजो
वेलकम बैक अगेन नाज़रीन। ऐं जीअं तव्हां ॿुधी रहिया आहियो त गुलशेर साहब असां सां गॾु आहिनि। गुलशेर साहब शो एंजॉय कयो था तव्हां? तमामु असां त इलाही ज़बरदस्त तमामु घणो एंजॉय कयूं था। जी भाउ शिराज, असुल में मां बि यकी सोचां पियो त हाणे भाउ शिराज खे चवां त को हिकिड़ो कलाम तव्हां बि मूंखे ॿुधायो। माशाल्लाह असांजो उस्ताद जा फर्ज़ंद आहियो, उस्ताद शमन अली मीरा अली माना उस्ताद आहे असांजो, वॾो आहे असांजो, ऐं उस्ताद हिम्मत अली वारा। त असां था चऊं त तव्हांखे ईअं साम्हूं मां ॿुधां थो, तव्हांखे थी सघे त मथां घटि ॿुधो हुजे, अॼु तव्हांखे ॿुधणो आहे हिन कलाम में। बिल्कुलु मुंहिंजे लाइ इलाही वॾी ॻाल्हि आहे, तव्हां मूंखे फरमाइश कयो था, तव्हां मुंहिंजा वॾा आहियो, तव्हांजी दुआउनि सां ई कुझु मंज़िल माणींदासीं। अलाह पाक तव्हांखे नंढड़ी कोशिशि आहे, मां चईंदुसि त मां असां तव्हां मूंखे जॉइन कयो बिल्कुलु गीत में। बिल्कुलु बिस्मिल्लाह। दुनिया भली सब यार करे, असां हिकिड़ो यार बणायो मां हाजी लाइक खुश आहियां। गुलशेर साईं, रब सोहणो जोड़ मिलायो ओ माण्हू भले सब यार कन मुंहिंजो हिकिड़ो ई यारा, माण्हू भले सब यार कन मुंहिंजो हिकिड़ो ई यारा। हिनखे दिल ॾियण हुनखे दिल ॾियण, हिनखे दिल ॾियण हुनखे दिल ॾियण, इहो ॿुधो कारोबार आहे मुंहिंजो हिकिड़ो ई यारा। माण्हू भले सब यार कन मुंहिंजो हिकिड़ो ई यारा, माण्हू भले सब यार कन मुंहिंजो हिकिड़ो ई यारा। हिकिड़ी दिल हिकिड़ो दिल पर प्यार कबो भली हलियो वञे सिर। हिकिड़ी दिल हिकिड़ो दिल पर प्यार कबो भली हलियो वञे सिर। भली को चाहे मूंखे भाकुर पाए मूंखे, भली को चाहे मूंखे भाकुर पाए मूंखे, न हाणे निकारवा पंहिंजो हिकिड़ो ई यारा। माण्हू भले सब यार कन पंहिंजो हिकिड़ो ई यारा। दोखो करे ममताज़ मौलाई, पाण का थींदी नाहे बेवफाई। दोखो करे ममताज़ मौलाई, पाण का थींदी नाहे बेवफाई। पंहिंजो को यार मटे दिली दिलदार मटे, पंहिंजो को यार मटे दिली दिलदार मटे, जवान जो न किरदार वा पंहिंजो हिकिड़ो ई यारा। माण्हू भले सब यार कन पंहिंजो हिकिड़ो ई यारा, माण्हू भले सब यार कन पंहिंजो हिकिड़ो ई यारा। हिनखे दिल ॾियण हुनखे दिल ॾियण, हिनखे दिल ॾियण हुनखे दिल ॾियण, इहो हूंदो कारोबार वारो पंहिंजो हिकिड़ो ई यारा। माण्हू भले सब यार कन पंहिंजो हिकिड़ो ई यारा।
वाह 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 महिरबानी महिरबानी गुलशेर माशाल्लाह साहब यार माशाल्लाह ज़बरदस्त तव्हांजी ॾाढो फरमाइश हुई ज़बरदस्त तव्हां वॾा आहियो सीनियर आहियो लाज़िम आहे बाबा कोशिशि कई थी निभाइण जी असां वेठा आहियूं हिते ॾिसो तव्हांखे बि लाज़िम असांखे ॿुधणो हुयो महिरबानी, ऐं तमामु बहितरीन माशाल्लाह तव्हां त हाणे चवंदा आहिनि हिकिड़ा चवंदा ख़ानदानी ॻाइणा माशाल्लाह माशाल्लाह अलहमदिल्ला तव्हांजो तमामु सुठो प्यारो आवाज़ ऐं दुआऊं हुजनि, तमामु दुआऊं। प्यारो सुर माशाल्लाह ज़बरदस्त माशाल्लाह कोशिशि इहा ई हूंदी आहे त जेके असांजे सीनियर्स आहिनि उहे असांखे पसंदि न, करनि न, माशाल्लाह। सिर्फ़ु असांजे सुरनि खे ई न सिर्फ़ु सुरनि खे ई न बादमन बि असांजे जेके ख़्यालात आहिनि जेके हाणे मूंखे यादि अची वियो त तव्हां असां गॾु हिकिड़ो प्रोग्राम बि कयो आहे गुलशन हदीद में हाणे मूंखे ख़बर पइजी छो जो असांजा शिराज़ जेको असांजो सुभानी साहब मुंहिंजे ख़्याल सां खुआरो खुआरो साहब हा हुई, उते बिल्कुलु, बिल्कुलु। पहिरियों मां प्रोग्राम कयो पोइ वरी तव्हां कयो मूंखे यादि अची वियो हाणे माशाल्लाह 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 ज़बरदस्त त उन ई महफ़िल खे वरी असां कंटिन्यू कयूं था माशाल्लाह। त हाणे गीत मां ॿुधायो त मां चईंदुसि तव्हां हिकिड़ो तव्हां गीत हा, बिल्कुलु, तव्हांजो पसंदीदा कलाम जेको बि तव्हांजी दिलि चए चाहे कयो वाचरियो चाहे कयो वाचरियो मुल्क वई खाई लसी मखण वयो लॾे आई तबाही नसला जाई जान लॾे विया जहान मां हो काहे पई संगत में रुगो आगदारी काहे पई संगत में रुगो आगदारी अॼुकल्ह जी यारी आहे चाहे वारी अॼुकल्ह जी यारी आहे चाहे वारी काहे पई संगत में रुगो आगदारी काहे पई संगत में रुगो आगदारी अॼुकल्ह जी यारी आहे चाहे वारी अॼुकल्ह जी यारी आहे चाहे वारी होटल ते वेही पटाकूं बिहण ॿियूं ऐं मुल्क वाली लबाड़ूं बिहण ॿियूं होटल ते वेही पटाकूं बिहण ॿियूं ऐं मुल्क वाली लबाड़ूं बिहण ॿियूं कम को न पए थो कभी इने कारी कम को न पए थो कभी इने कारी अॼुकल्ह जी यारी आहे चाहे वारी अॼुकल्ह जी यारी आहे चाहे वारी काहे पई संगत में रुगो आगदारी काहे पई संगत में रुगो आगदारी अॼुकल्ह जी यारी आहे चाहे वारी अॼुकल्ह जी यारी आहे चाहे वारी दोस्तीअ में दोखो आहे दस्तूर थी पियो लालच में माण्हू मजबूर थी पियो दोस्तीअ में दोखो दस्तूर थी पियो लालच में माण्हू मजबूर थी पियो लालच में माण्हू मजबूर थी पियो हथ तेरे ॾिसजो चढ़ा तूं चौधारी हथ तेरे ॾिसजां चढ़ा तूं चौधारी अॼुकल्ह जी यारी आहे चाहे वारी अॼुकल्ह जी यारी आहे चाहे वारी सचाई संगत मां लॾे वई नसरुल्ला अॼोकी यारी खां बचाए पियो
बचाए तू मौला अजोकी यारी खां बचाए तू मौला खाए मार पई थी चंगाई बेचारी खाए मार पई थी चंगाई बेचारी अॼुकल्ह जी यारी आहे तारी वो अॼुकल्ह जी यारी आहे तारी काहे पई संगत में रुगो आखदारी काहे पई संगत में रुगो आखदारी अॼुकल्ह जी यारी आहे तारी अॼुकल्ह जी यारी आहे तारी हिकिड़ा छा चवणु चाहींदव हिन गीत जे बारे में तव्हां भाई मां त इहो थी सोचां त असांजा सिंधी वॾा अदाकार आहिनि चाहे ते बि गानो ठाहे साईं छॾियो केॾी डीप शायरी आहे हिन में ऐं वाकई हक़ीक़त में ईअं हले पियो असल जान में हक़ीक़त अथव इहा हाणे हुन त शाइरी जे लाइ जंहिं हुन ठाही आहे असांजे दोस्त ऐं तमामु सुठो शाइर आहे जी बाक़ाइदा अदीब शाइर आहे पर हुन हिकिड़ी माना इहा हिकिड़ी नवाण बि आहे उन खां पोइ इहो हले थो चाहे त हले थी वैसे बि चाहे त हले थी पर यारी बि हले थी उहा मां शायरी पूरी ॿुधी गौर सां ॿुधी वाकई ईअं आहे वाकई ज़बरदस्त ॾाढो डीप कलाम आहे छोकी भाई एग्री करें था भाई चाहे की यारी तो चलती है ना माशाल्लाह सर माशाल्लाह ज़बरदस्त कंटेंट जे हवाले सां मां तव्हांजो हाणे फैन थी वियो आहियां थैंक यू सो मच जो तमामु फैन थी वियो त पोइ त मां पंहिंजी पर मलाई छा थो सम्झां पाण खे जी जी हा जी तमामु वॾी महिरबानी तव्हां असांजे शो में आयो ऐं असां तव्हांखे ॾाढो एंजॉय कयो ॾाढो सुठो लॻो तव्हांखे असां बि एंजॉय कयोसीं तव्हांखे माशाल्लाह तमामु भला कलाम था ॿुधायो असांखे ख़बर पई तव्हां बि फनकार आहियो लास्ट सॉन्ग ॿुधूं था लास्ट सॉन्ग हिकिड़ा खां ॿुधींदासीं मां तव्हांखे ॿुधाईंदसि कलाम जी बिल्कुलु गुलशेर साहब तव्हां सां वैसे बि मुलाक़ात आहे मुंहिंजी त बट ईअं प्रोफेशनली तरीक़े सां माशाल्लाह इलाही कुझु तव्हां खां सिखण लाइ मिलियो तमामु बहितरीन कलाम तव्हां असांखे ॿुधाया तमामु हिकिड़ी नई हिकिड़ी शइ ॿुधाई आहे माशाल्लाह अल्लाह मौला तव्हांखे अञा कामयाबियूं कामरानियूं अता करे असांजी दुआऊं आहिनि तव्हां सां गॾु आहिनि ऐं मां चाहियां थो हाणे लास्ट हिकिड़ो गीत थी वञे बिल्कुलु ॿुधाईंदासीं वेंदे तव्हां खां हिकिड़ो सुठो सो ख़ूबसूरत सो कलाम ॿुधंदासीं असल में मां हाणे पंहिंजे उस्ताद बाबा जिगर जलाल जो कलाम सुभान अल्लाह बहितरीन माशाल्लाह माशाल्लाह मुंहिंजो बाबू आहे उस्ताद पीउ हूंदो आहे त पोइ उनजो मां कलाम ॿुधायां हा उन खां पहिरियां कलाम खां पहिरियां मां चवां थो त नाज़रीन खे मोकिलणी कयूं बिस्मिल्लाह त नाज़रीन तव्हांजी वॾी महिरबानी ऐं माशाल्लाह तव्हां सभिनि जो साथ हीअं खपे सिंध म्यूज़िक खे सिंध टीवी खे बल्कि हमेशह ऐं जीअं हमेशह सिंध टीवी हिकिड़ी नई शइ आणी आहे त हिन चकर असां ॿिन्हिनि खे नओं आंदो अथऊं ऐं सिंध म्यूज़िक में असांजी पूरी कोशिशि आहे त तव्हांखे भरपूर असां एंटरटेन कंदासीं ऐं तव्हांजो साथ तव्हांजूं दुआऊं गॾु हुजनि असां सां हलूं था गुलशेर साहब जे सॉन्ग जी तरफ़ जी गुलशेर साहब अखियुनि खे मुंहुं झलियो अखियुनि खे मुंहुं झलियो तव्हां इते न अड़जो ताने मोहब्बत माण्हुनि में मता सुमन मंझ सड़ो हाणे मुंहिंजी कुल्फ कड़ो त कयो हवाले हो तजे अॼु मूंखे छॾियो थो वञी
सुख सां न सुम्हण ॾींदे प्यार भरियूं ॻाल्हियूं सुख सां न सुम्हण ॾींदे अॼु मूंखे छॾियो थो वञी कंहिं ॾींहुं हित यादि ईंदे अॼु मूंखे छॾियो थो वञी कंहिं ॾींहुं हित यादि ईंदे अखड़ियुनि मां उड़न जा दरिया वही पवंदे अखड़ियुनि मां उड़न जा दरिया वही पवंदे दुखे वक्त में सब माण्हू बेज़ार थींदा तोखां दुखे वक्त में सब माण्हू बेज़ार थींदा तोखां गॾु खाइण पीअण वारा छॾे साथ हलावींदे गॾु खाइण पीअण वारा छॾे साथ हलावींदे अॼु मूंखे छॾियो थो वञी कंहिं ॾींहुं हित यादि ईंदे अॼु मूंखे छॾियो थो वञी कंहिं ॾींहुं हित यादि ईंदे अखड़ियुनि मां उड़न जा दरिया वही पवंदे अखड़ियुनि मां उड़न जा दरिया वही पवंदे उहो वक़्तु ईंदो बिछड़ा चवंदे त सचो भला उहो वक़्तु ईंदो बिछड़ा चवंदे त सचो भला उन वक़्तु अब्बास चवे एहसास मुंहिंजो थींदे उन वक़्तु अब्बास चवे एहसास मुंहिंजो थींदे अॼु मूंखे छॾियो थो वञी कंहिं ॾींहुं हित यादि ईंदे अॼु मूंखे छॾियो थो वञी कंहिं ॾींहुं हित यादि अखड़ियुनि मां उड़न जा दरिया वही पवंदे अखड़ियुनि मां उड़न जा दरिया वही पवंदे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिम TV HD म्यूजिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।